वफ़ाक़ी हुकूमत जी नाक़िस कारकर्दगी सबब मुल्क में ॾींहों ॾींहुं महांगाई जी शरह में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं सबब मुल्क जो अवाम ॿिनि वेलनि जे गबे लाइ बि परेशान आहे। हाणे महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि जो अवाम रोडनि ते अचण लॻो। तमाम सब्जियूं साईं खे चवां अटो ॿाटो हर कयूं त असांजो कुझु न कुझु सोचियो वञे, अवाम जो सोचियो वञे। अवाम वीचारो एतिरो परेशान आहे। हुकूमत खे इहो ई गुज़ारिश कंदासीं त अवाम खे कुझु न कुझु अवाम जे मथां रहम कयो वञे। आंग बि ज़ुल्म आहे, ॾींहों ॾींहुं पेट्रोल चढ़ंदो थो वञे, ग़रीब माण्हू पूरो ई नथो पवे। ते मारो मारी आहे, बसि ग़रीब जो वेलो न आहे। साईं मोटरसाइकिल सां बाइक किराए ते वाईंदा आहियूं, हाणे असां पाण रोज़ी कयूं बसि 200-250 बचंदा आहिनि। पर एतिरी मांग थी वई आहे, एॾी मांग थी वई आहे जो ग़रीब आवाम जो चेल भॼी। हिकु त तेल ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे। हिकिड़े माण्हू जी ग़रीब जी कंहिं मज़दूर जी जेका मज़दूरी आहे उहा 500 रुपया मज़दूरी आहे। त हाणे ॿुधायो 500 रुपया जेकॾहिं मज़दूरी आहे त मुंहिंजे पोयों फ्रूट वारो बीठो आहे, मुंहिंजे ई पोयों सब्ज़ी वारो बीठो आहे। त हिते सब्ज़ियुनि जा जेके रेट आहिनि या फ्रूटनि जा रेट आहिनि, फ्रूट त ग़रीब खां कॾो को खाइणु मोकिलाए वियो आहे, पर ग़रीब जेको आहे ख़ाली पटाटा बि वठण जे लाइक़ु न रहियो आहे। 15,000 रुपया महीनो बिल थो अचे ऐं माण्हुनि खे थो चए तव्हांखे घबराइणो न आहे। बाबा जंहिंजी ॾिहाड़ी टोटल 400 ऐं 500 रुपया आहे त उहो कीअं न घबराए। जेका अॼु खां 3 साल पहिरियों गिह जी थैली 130 रुपया वठंदा हुआसीं, हाणे उहा 330 रुपया आहे। अञा हे था चवनि घबराइणो न आहे। कैमरामैन आफ़ताब रतड़ सां गॾु फयाज़ मां रतड़, सिंध टीवी न्यूज़, खोड़ा।